पोइ कमु थी पवंदो। साईं मूंखे कमु थी पियो, मां न अची सघियुमि। मां हुयो बि जलसो पंहिंजे ॻोठ में, पर मजबूरी थी पई। को पाणीअ जो वारो आहे, को बिज छटिणो आहे, को शहर ॾे वञिणो आहे, को बीमारी आहे, माना ईअं। पर हक़ीक़त इहो आहे त ॼण त अलाह ताला हिन महफ़िल में उन माण्हू खे अचणु पसंदि न कयो। सच इहो आहे। तॾहिं बुज़ुर्गनि लिखियो आहे त जंहिं माण्हू खां सुबुह जी निमाज़ या का बि निमाज़ कज़ा थिए, उहो ईअं न चए त मूंखे कमु हो तॾहिं निमाज़ कज़ा थी, चवे त अलाए मूंखां कहिड़ो गुनाह थियो जो अलाह मूंखे पंहिंजे साम्हूं बीहणु न ॾिनो। हा न, हक़ीक़त इहा आहे। हे महफ़िलूं मामूली न आहिनि, जंहिंखे असां त कोई मामूली था सम्झूं, मामूली न आहिनि, तमामु वॾियूं। अलाह जे रसूल फरमायो त जंहिं जाइ ते क़ुर पाक जी महफ़िल हूंदी आहे उते अलाह जा फ़रिश्ता ईंदा आहिनि। उहे माण्हू न ॾिसंदा आहिनि, पर साईं जन फरमायो त हे ज़मीन आसमान वारो खाल भरे छॾींदा आहिनि। एॾा फ़रिश्ता क़ुर पाक ॿुधण जे लाइ ईंदा आहिनि। असांजनि दोस्तनि खे इन पासे ॾे तवजो ई कोन्हे, ॼण त कुझु आहे ई कोन। आलम सुवारनि तव्हांखे कुझु ॿुधायो। नबी साईं फरमायो जेसि ताईं क़ुर पाक ज़मीन ते मौजूदु आहे, पोइ इन्हनि ॿिनि पाठनि में आहे तॾहिं बि क़ुर पाक मौजूदु आहे। कंहिं दीवार ते लिखियलु आहे तॾहिं बि क़ुर पाक मौजूदु आहे। कंहिं बोर्ड ते लिखियलु आहे तॾहिं बि क़ुर पाक मौजूदु आहे। कंहिं पन्नी ते लिखियलु आहे, कंहिं चमड़े ते लिखियलु आहे, तॾहिं बि क़ुर पाक मौजूदु आहे। जेसि ताईं क़ुर पाक जो वजूदु ज़मीन ते आहे, क़यामत न ईंदी। अब क़यामत न ईंदी। पोइ हीअं बि लफ़्ज़ चऊं भला त जंहिं माण्हूअ जे दिलि में अलाह ताला क़ुर खे जाइ ॾिनी आहे, क़ुर जो हाफ़िज़ बणायो आहे, जेसि ताईं इहो क़ुर पाक जो हाफ़िज़ ज़मीन ते मौजूदु आहे, क़ुर पाक उन जे सीने में आहे, तेसि ताईं क़यामत न ईंदी। हाणे अंदाज़ो लाइ त हीअ महफ़िल क़ुर जो केॾो शान मक़ाम आहे। मां अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला छल सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ॾाढी ख़ुशी थी बिरादर मोहतरम भाऊ अहमद मल्ला साहिबु प्रोग्राम रखियो। सच इहो आहे त असां बि ॾाढा थकियल, वरी इहे जलसनि जी जेकी सीज़न आहे न, पोइ ॾाढी ॾुखी आहे। मां त हैरान हूंदो आहियां, पर पोइ चवंदा आहियूं त इहा अलाह जी करम नवाज़ी आहे जो रब करीम तौफ़ीक़ ॾिनी आहे, पिया था हलूं, वरन त हलण जहिड़ा कोन्हूं। ॾींहं राति ॾींहं राति ॾींहं राति ॾींहं राति प्रोग्राम, ओ न वक़्त ते मानी न वक़्त ते सुम्हणु निंड, बसि चली जा रही है ख़ुदा के सहारे। इहो शेर हिकिड़ो आहे, उर्दू में लिखियलु हूंदो आहे गाॾियुनि ते, न इंजन की खूबी न कमाल ड्राइवर, न इंजन की खूबी न कमाल ड्राइवर, चली जा रही है ख़ुदा के सहारे। ड्राइवर जो बि कमाल कोन्हे, इंजन जी बि खूबी कोन्हे, बसि अलाह जे हले थी पई। जॾहिं हवाई जहाज़ में चढ़ंदा आहियूं न, सम्झ में ॻाल्हि न ईंदी आहे त इहो एतिरा माण्हू खणी इहो कीअं थो वञे, ऐं हैरानगी थींदी आहे। कॾहिं कॾहिं एॾा लोॾा ईंदा आहिनि ॼण त भई हे तव्हांजो रोड कहिड़ो आहे, हा न, एॾा खॾनि वारा रोड, माना ईअं जहाज़ झटका ॾींदो आहे, माण्हुनि जा साह सुकी वेंदा आहिनि। पर सच इहा ॼण माण्हू असां में ख़ौफ़ वियो हलियो, सफ़ा वियो हलियो। मां अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला छल मरण खां अॻु असांखे सम्झ था फ़रमाए। अदा हे प्रोग्राम पंहिंजे लाइ फ़ाइदेमंद आहिनि। जेतिरो वक़्तु हिननि प्रोग्रामनि में ईंदव, ओतिरो रब करीम जी तव्हांखे रहमत पाण सां वेड़े वठंदी। फरमायो अथई त जेकॾहिं तूं मुंहिंजे तरफ़ हिकिड़ी गिठ गिराट ईंदे, अलाह जी रहमत तोॾे हथ जेतिरी वधी ईंदी। पर जेकॾहिं तूं हथ जेतिरो ईंदे त अलाह जी रहमत तोॾे तकड़ी तकड़ी ईंदी। तूं तकिड़ो तकिड़ो थींदे त अलाह जी रहमत ड्रोड़ पाए तोखे भाकुर में पाईंदी। पोइ बेटाई रहमतुल्लाह अलैह चयो आहे त पाण ई ईंदमि हो त, पर कुझु आऊं बि अॻु भरी थियां, ओॾो त मामिलो ठहियो पियो आहे। छल असांखे कुझु हयाव अचे, तॾहिं लिखंदा आहिनि कॾहिं कॾहिं के अहिड़ियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि जेके आम फहम पोइ मिसाल में खणी माण्हू पेश कंदा आहिनि, हक़ीक़त हुननि जी ख़ुदा थो ॼाणे। चवंदा आहिनि न वतायो फ़क़ीर हिकिड़े दफ़े मस्जिद जे दर ते वेठो हो, पोइ कंहिं पुछियोसि फ़क़ीर मस्जिद जो दर वसायो थी, ख़ैरु त अथई? चई यार मिड़े बानन ऐं अलाह खे परचाइण जी कोशिशि थो कयां। छा चई त बानन ऐं अलाह खे परचाइण जी कोशिशि थो कयां। पोइ कुझु खड़ो तेल निकिरे थो, चए थो हो त चए थो अचो त छॾियां मां,
अलाह त चए थो अचे थो छॾिया पर हे चंडा अचनि ई नथा 5 वक़्त अज़ान थी थिए अचनि ई कोन था हे चंडा कुझु ॾींहंनि खां पोइ ॾिठो कब्रस्तान जे दर ते ओ फ़क़ीर कब्रस्तान जे दर ते चए था छा कयां मिड़े अलाह ॿारनि खे परचाइण जी कोशिशि थो कयां कुझु खड़ो तेल निकितो चए हाणे त रड़ियूं था करनि पर उहो कावड़ियो बीठो आहे सो मसइलो इहो आहे त छल इन रब जे कावड़ खां अलाह ताला पाण महफ़ूज़ फरमाए छल न कावड़ जी बसि उनजी करम नवाज़ी आहे सच इहो आहे त अलाह छॾण ते आहे असां इंसान गंदा थी वियासीं रब त चए थो त अचो त छॾियाऊं भला थोरो तवजो हदीस में ईंदो आहे त हिकु नमाज़ ॿिए नमाज़ जे लाइ कफ़ारो आहे हिकिड़ो जुमो ॿिए जुमे जे लाइ कफ़ारो आहे हिकिड़ो रमज़ान ॿिए रमज़ान जे लाइ कफ़ारो माना इहा आहे त हिकिड़ी नमाज़ तव्हां सुबुह जी नमाज़ पढ़ी हाणे कमकार सां निकिरी वियो इरादो कयो आहे त इनशाला ज़ोहर ॿिए पहरी नमाज़ पढ़ंदुसि थोरो तवजो रिवायत में ईंदो आहे जॾहिं ॿिए पहरीअ ते उहो माण्हू अचे थो बिस्मिल्लाह करे हथनि खे धोए थो जेके सुबुह खां वठी ॿिए पहरीअ ताईं हथनि सां गुनाह थियसि अलाह इहे माफ़ थो करे छॾे हथनि धोइण सां वरी वात में गुरड़ी कयईं नक में पाणी ॾिनई वात में गुरड़ी कयईं ज़ुबान सां जेके बुरा सुरा लफ़्ज़ ॻाल्हाई इहे था वञनि वुज़ू करण सां गुरड़ी करण सां ज़ुबान सां ॿोल बुछड़ा विया ॾंदनि सां का ग़लति सलत ॻाल्हि चॿाड़ई हा न इहे ॾंदनि में पाणी अची वियो इहे था वञनि मुंहं खे हीअं अखियुनि खां जेके ग़लतियूं थियूं वयूं उहे थियूं वञनि पेरनि खे धोतई जेके पेर हेॾे होॾे हलिया असांजा ग़लति सलत इहे था वञनि हाणे अंदाज़ो लाहियो त अलाह साईं छॾण जे लाइ तयारु वेठो आहे की न पर अचे त सही केरु न माना असांखे नमाज़ जी परवाही कोन्हे जेकॾहिं असां पंहिंजा गुनाह माफ़ कराईंदा वेंदासीं हज़रत साईं ॿेर वारनि जी मां तकरीर ॿुधी साईं जन फरमायो त हिकिड़ी निमाज़ कज़ा करण जे लाइ किताबनि में ईंदो आहे त 80 साल जहन्नम जी टुॿी उन माण्हू खे ईंदी हिकिड़ी निमाज़ साईं जो केरु पुॼंदो बसि पोइ भला हेॾो वरी फज़ुल फरमायो अथई अचो त वरी छॾींदो वञा वरी अचो त नेकियूं भला ईअं थींदो तॾहिं त कुझु बचाव थींदो न ॿी जाइ ते फरमाईंदो त तव्हां जेकॾहिं ईंदो अलाह जे पासे ॾे त तव्हांजे बुराइनि खे मां अलाह ताला मेटे करे वरी नेकियूं लिखाए छॾींदुसि हा न पोइ बचंदासीं तॾहिं जॾहिं पंहिंजी करम नवाज़ी फरमाईंदो न मां अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला छल इन्हनि सुठियुनि ॻाल्हियुनि खे सम्झण जी ऐं इन्हनि ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ॾाढी मूंखे ख़ुशी थी वॾे ज़माने खां पोइ अव्हांजे हिन ॻोठ में अचण थियो पोइ असांजो अॻे मेरे चाचो बहादुर हुयो कोन्हे छो पाण इहे तुंहिंजूं ग़लतियूं न पंहिंजनि खे त ॿुधाए न भाउ बहरहाल ॻोठ जे मथां रहमत आहे क़ुर पाक जी महफ़िल अलाह जे रसूल जी ॻाल्हियुनि जी महफ़िल इहा ॻोठ वारनि जे लाइ बि रहमत आहे ईअं बि किताबनि में ईंदो आहे त जॾहिं माण्हू भांगो भांग थो चवे त शैतान उहो इलाइक़ो छॾे थो भॼे थो एतिरो भॼे थो जेसिताईं उहो आवाज़ु हिनखे न अचे एतिरो भॼी थो वञे परे पोइ जंहिं ॻोठ में 5 वक़्त अज़ान ईंदी त भॼण जी कोशिशि कंदो न पर उहो शैतान खे माण्हू भाकुर विझी रहे त छॾींदो मां न पोइ छा थिए अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला छल सम्झण जी तौफ़ीक़ अता फरमाए अलाह पंहिंजो फज़ल फरमाए मां ॾाढी ख़ुशी थी तव्हांजे नंढड़नि क़ुर पाक पूरो कयो नाज़रा हा हाफ़िज़ कोन थियो थींदो हाफ़िज़ थींदो पर नथा हिकिड़ी हूंदी आहे तव्हां ई असांजी सोच ऐं तव्हां ई असांजो माना जंहिंखे चवंदा आहियूं इंतिखाब ॿियो हूंदो आहे कंहिं वॾे जो इंतिखाब पर हिकिड़ो इंतिखाब अलाह जो आहे अलाह साईं जो इंतिखाब कहिड़ो आहे अलाह घुरंदो आहे जंहिंखे ओ फलाणे घर मां कंहिंजे पुट खे क़ुर जो हाफ़िज़ बणाए इहा अलाह जी घुर आहे जहिड़े तरह जो कमु कोन्हे हेॾो क़ुर पाक पढ़ाई ॿोली ज़बर ज़ेर छद मद ओ हर शइ सां माना ज़ुबान ते यादि इहा रब जी करम नवाज़ी ऐं क़ुर पाक जो मौजूज़ो इमाम लंबिया साईं जन जी नुबूअत जी निशानी क़ुर ऐं क़यामत ताईं इहो मौजूज़ो साईं जन जो क़ाइमु आहे उहो क़ुर पाक आहे मां हिकिड़े वाणी वटि रिकॉर्डिंग कंदो हुउमि ॾाढो माण्हू अख़लाक वारो हो ॾाढो सुठो भाईंदो बि हुयो पोइ ख़ुशि त ॿई बि कंदा हुआसीं गॾु वेहंदा हुआसीं पोइ मां बि चयो हाणे ख़ुशि त ॿई बि करे थो भला दावत ॾियांसि पोइ वरी खिली करे चए हाजी साहिबु तूं ज़ोरावर माण्हू आहे मूंखे चए पियो ज़ोरावर माण्हू आहे पोइ मां चयोमांसि ज़ोरावर न आहियां पर हिकिड़ो पाण में त संगत आहे न माण्हू चवंदो आहे जहिड़ो मां भलो हुजां ओड़ो ॿियो बि हुजे
पाण खे भलो थो मुस्लमान सम्झां त तोखे तॾहिं थो चवां। बहरहाल मां हुन घणो कयो, पोइ मां हुनखे मिसाल हे ॾिनो क़ुर पाक जो त इहा पराई ॿोली आहे। दुनिया में कंहिं बि मज़हब जो किताबु ईअं ॿारनि खे नंढनि खे वॾनि खे यादि हुजे कोन्हे, इहो हिकु क़ुर पाक आहे मुस्लमाननि जो, ऐं इहो मुस्लमाननि जे हक़ानियत जो दलील आहे। नंढड़ो ॿारु क़ुर पाक जो हाफ़िज़ बणिजे। पोइ मां चवां हाणे तूं हलंदो आहे असां मदरसे में वेहंदो आहे, छा वेहंदो आहे न वेहंदो आहे त तोखे ईअं ॾेखारींदो मां क़ुर पाक हिते वेहंदासीं, उहो तालिब हुते वेठा पढ़ंदा, हितां सिट तूं पढ़जां त हिन सिट कहिड़ी आहे ॾिसजां। हाणे इहा सिट मां शुरू चवंदुमि तालिब खे दादा हितां पढ़ त उतां पढ़ी वेंदो, तूं हैरान थी वेंदे त इहो कीअं पढ़ी। इहा अलाह जी महिरबानी आहे न जो हेॾो क़ुर पराई ॿोली वारो 10, 8, 10, 12 सालनि जे मुस्लमान जे बचे खे सॼो यादि आहे। इहो मतिलबु मुस्लमाननि जी हक़ानियत जो दलील आहे। बहरहाल उहो ॾाढो मुतासिर थींदो हो। मुस्लमान त खणी कोन थियो, पर जॾहिं असां त हुनजे कन ते ॻाल्हियूं पुॼायूं। सच इहो आहे असां मुस्लमाननि जे लाइ वॾो एज़ाज़ आहे जंहिंजी असां परवाह नथा कयूं। अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला सभिनी खे क़ुर पाक सां जुड़ण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। कुझु वक़्तु अॻु में कराची जो हिकिड़ो वॾो आलिम सुवारो मुफ़्ती ज़रव अली ख़ान, अलाह ताला हुनजे क़बर जे मथां किरोड़ा रहम जा मींहं नाज़िल फ़रमाए, पंहिंजे शागिर्दनि खे तालिबनि खे पंहिंजो ख्वाब पियो ॿुधाए। ख्वाब माण्हू ॾिसंदा न ख्वाब पियो ॾिसे। चए मां ख्वाब में ॾिठुमि त मां फौत थी वियो आहियां। माण्हू साईं तड़बड़ कराए वञी करे हे क़बर में लाथऊं, मां ख्वाब पियो ॾिसां पंहिंजे शागिर्दनि खे ॾिसे पियो। चए पोइ मां क़बर में अञा उन्हनि क़बर खे मिटी विधी पूरी कयऊं त मां ॾिठुमि त क़बर में हिकिड़ो माण्हू टपी आयो। हाणे मां अकेलो थियुमि, क़बर में हिकिड़ो माण्हू टपी आयो, ॾाढो हसीन माण्हू हो। अञा बीठो त वरी ॾिठुमि त कॾहिं ॿियो टपी आयो, उहो वरी हिन खां वधीक हसीन हो। जेको पोइ आयो उन पहिरें खे चयो त तूं मौलाना जे पेरनि न बीह। उहो जेको पहिरियों आयो उहो वञी मुंहिंजे पेरनि न बीठो, पाण मुंहिंजे मथनि खां बीठो। अञा बीठो त वरी ॾिठुमि त ॿिया टपी आया अंदरि क़बर में, त जेको मुंहिंजे मथनि खां बीठो उन्हनि खे इन करे चयो हेॾे ॾियो ईअं करे, ऐं कुझु जीअं न कागज़ ते सही कबी आहे, मौलाना ईअं थो करे, ईअं हुनखे करे ॾिनी त हलो तव्हां वञो। उहे निकिरी विया। हाणे हे 2 ॼणा मूंसां बीठा आहिनि, त हाणे जेको मथनि खां बीठो आहे उन मूंखे पुछियो त मौलाना उहो जेको तव्हांजे पेरनि खां बीठो आहे इनखे सुञाणो था? मां जो ॾिठल ई कोन्हे। मां चयो नथो सुञाणो। चयो नथा सुञाणो? न। पोइ मौलाना चयो त मूंखे चई त इहा तव्हांजी सुबुह जी नमाज़ थी। सुबुह जी नमाज़ तव्हां कॾहिं कज़ा न कई, अलाह ताला जो हुनखे अहिड़ी सूरत ॾेई तव्हांजे अकेलाप जे करे उनखे अलाह ताला इहा सूरत ॾिनी आहे जीअं तव्हांखे ख़ौफ़ न थिए, अकेला पाण खे महसूसु न कयो। मां हैरान थी मुने ॾिठुमि सुबुह जी नमाज़। ॿियो पाण चई त भला मूंखे साईं सुञाणो था? मां चयोमांसि न। चई मां अलाह जो कलाम आहे, क़ुर पाक आहे। मौलाना तो दुनिया में मूंखे मुंहिंजे ॻाल्हियुनि खे पहुचायो, अॼु अलाह ताला मूंखे हीअ सूरत ॾेई करे तुंहिंजे लाइ मोकिलियो आहे। अॼु मां तुंहिंजे अकेलाइप खे दूरि करण जे लाइ आयो आहियां। मां हैरान थियुमि। चए हो जेके ॿिया ॾिठव साईं इहे सुञाणो? न, इहे मुनकर नकीर। चए इहे आया सुवाल जवाब जे लाइ, मां उन्हनि खे सही करे ॾिनुमि त हलो तव्हां परे थियो, बसि असां आहियूं हुनजे हिफ़ाज़त जे लाइ। सो सच इहो आहे, क़बर में क़यामत में इहे क़ुर पाक, इहे नमाज़, इहो रोज़ा, इहे हज, इहे ज़कातूं कम में ईंदा, मेला मलाखड़ा कम न ईंदा, भोग ठकाव कम न ईंदा, हे महफ़िलूं कम ईंदियूं। मां अलाह खां दुआ थो कयां त जिन दोस्तनि प्रोग्राम रखियो या इन में हिसो वरितो आहे, अलाह ताला उन्हनि सभिनी जे माल में, इज़त में, औलाद में बरकत फ़रमाए। मूंखे ॾिना अथऊं घणा शेर लिखी, हाणे फ़िक्र इहो आहे त एतिरा मां चई कीअं सघां। शुरूआत कयां थो रब जे नाले सां। हिकिड़ो दफ़ो तव्हां सभई मुस्तफ़ा साईं ते दुरूद शरीफ़ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबीना मुहम्मद व अला आलिही व असहाबिही अजमाइन बिरहमतिक या अरहमर राहिमीन। साईं जन फरमायो त जंहिं उम्मतीअ मूं ते हिकिड़ो दफ़ो दुरूद पढ़ियो, अल्लाह उन ते 10 दफ़ा रहमत मोकिलींदो आहे। हिकिड़े दफ़े सां 10 दफ़ा। साईं जन फरमायो जंहिं 10 दफ़ा दुरूद पढ़ियो, अल्लाह उन ते 100 दफ़ो रहमत। साईं जन फरमायो जंहिं मूं ते ॾिहाड़ी 100 दफ़ो दुरूद पढ़ियो, माशर में जॾहिं उथंदो त उनजे निरड़ ते लिखियलु हूंदो त हे उम्मती मुस्तफ़ा जो दुरूद जे सदके जहन्नम खां आज़ादु आहे। दुरूद सवलो आहे। मां अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला सभिनी खे दुरूद खणी पढ़ण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। शुरूआत कयां थो, भाऊ जन लिखियो आहे त 100 ड्रोह खणी, लख ॾोह खणी, मां तो दर आयो आहियां धणी। मुंहिंजी दिलि ॿियनि ते हुई, पर जेके सिंधीअ में चवंदा आहिनि जंहिंजो खाइजे तंहिंजो ॻाइजे, जंहिंजो सॾु आहे हुननि जी ॻाल्हि लिखी बि ॾिना अथऊं, हा न। 100 ड्रोह खणी, लख ॾोह खणी, मां तो दर आयो आहियां धणी। शुरूआत इन शेर सां कयां थो, थोरो तवजो। चएसि